वकीलों ने जो 6 कैनाल बन रहे हैं उसके खिलाफ जो तहरीक चलाई थी, आज वो तहरीक एक बड़ी तहरीक बन चुकी है। चोॾहं मार्च ते सॼी दुनिया दरियाउनि जो आलमी ॾींहुं मल्हाए रही आहे ऐं दुनिया जे ख़ुशहाल खिते जा धणी पंहिंजे दरिया जी बका ख़ातिर उॿ ॾारींदड़ एहतिजाज करे रहिया आहिनि। सिंधूअ जी सभ्यता ख़ातिर दरियाउनि जे आलमी ॾींहं ते सिंधूअ जो फर्माबरदार औलाद हुन जी बका लाइ केतिरनि ई ॾींहंनि खां दाही आहे। सिंधू जंहिंजी सीर में हिकु लहर जागी किरी वरी ॿी लहर किरंदी हुई, अॼु उन ई सिंधूअ जी सीर में दुधड़ उॾामी रही आहे ऐं पंहिंजे पेट मां किरोड़नि खे पालींदड़नि खां पंहिंजे उजड़ण जो सवाल करे रही आहे। सिंधू जेका तिब्बत खां थींदे कोटड़ीअ खां वरंदे समुंड जो रस्तो रोके कई इंसान तोड़े हैवान चुरंद परंद जीत जिवड़त तोड़े पखीड़ा पाले थी, पर अॼु उन सिंधूअ जो साह सुकाए केतिरनि ई इंसाननि तोड़े ॿियनि साह वारनि ज़रड़नि जे वजूद ऐं बका ते साज़िश सटी पई वञे। ऐं उन ॻाल्हि में को बि शक नाहे त मुंशी जे उन्हनि सिटुनि समा त मूं पक सुञाता पंहिंजा हा कल धारियुनि सां गॾु धाड़े में, ऐं हाणे सिंध पक सां सुञाते वता आहिनि त उहे ज़ाती मफ़ादनि ख़ातिर कीअं न सिंध जो सौदो कनि था। पर सिंध हिकु दफ़ो ॿीहर जागी पई आहे ऐं वाहण वस्तियुनि तोड़े नगर नगर वस्ती वस्ती पंहिंजी बका जो नगारो वॼाए ललकार करे रही आहे। सॼी सिंध जी सिंधूअ जे वकीलनि बि दरियाउनि जे आलमी ॾियारे ते पंहिंजे सिंधूअ खे ज़बरदस्त भेटा ॾींदे हिकु दफ़ो वरी वचन वरजायो त साह जे आख़िरी सिसकीअ ताईं सिंधूअ जा वकील सिंधूअ जी लहर लहर ऐं फुड़े फुड़े ख़ातिर विढ़ंदा रहंदा। दोस्तों, 8 मार्च को सिंधु दरिया के खिलाफ जो बुकला हजरात ने हैदराबाद से लेके कराची तक एक मार्च की थी सिंधु दरिया के खिलाफ, आज सिंधु दरिया के हवाले से जो आलमी दिन है उस आलमी दिन के हवाले से आज बुकला हजरात के साथ कौम परस्त पार्टी भी यहाँ मौजूद है, सिविल सोसाइटी के लोग भी मौजूद है। बिरादरी ने जो तहरीक चलाई है उसके बाद ये एक बहुत बड़ी तहरीक बन चुकी है। अब इन सब का नारा यही है कि सिंध के अंदर जो ये 6 कैनाल बनाए जा रहे हैं ये हम मुस्तरद करते हैं और कतई तौर पे हम कोई भी कैनाल सिंध के अंदर बनने नहीं देंगे। 1876 खां वठी करे पाणी जो मसइलो पंजाब में हले थो। हर दफ़े पंजाब में आज़ादी कई, 1945 थियो, उन तहत वरी हिननि बाद में छा कयो, उनखे तोड़ियो, उन ते अमल न कयो। वरी 1911 सिंताब मुआहदो जो सिंताब मुआहदो हुयो, उन तहत उन वो पाणी खंदा रहिया। हिमल असांजे कुझु ॻोठनि में हारी उनखे नोटिस ॾिया आहिनि तव्हांखे चेक लाइ पाणी कोन्हे को, असांखे पंहिंजे लाइ पाणी न आहे। उन जे बावजूदि वरी 6 कैनाल कढनि था ऐं पंहिंजी बंजर ज़मीन कोलिस्तान जी उहा आबाद था कनि ऐं जेके असांजी आबाद ज़मीन आहे उनखे बंजर करे असांखे मुआशी क़तल करे असांखे हिकु नस्ल खे छॾे थी वञे। जेके गैर कानूनी कैनाल पानी की चोरी जेकी थी रही आहे उन जे खिलाफ पूरी सिंध सरापा एहतजाज आहे ऐं इहा सीधी सीधी बैनुल अक़वामी जेको इंटरनेशनल लॉ आहे उनजी पूरी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। पाकिस्तान जा 3 दरिया पहिरीं खपाए चुका आहिनि, हाणे उन्हनि ते ॿियो रस्तो न आहे त बाक़ी मांडा जेको सिंधू दरिया आहे हिन जो पाणी चोरी करे उहे ज़मीनूं आबाद कनि जेकी ज़मीनूं गैर आबाद आहिनि। पाकिस्तान खां अॻु में सिंधु दरिया सिंध खे वांदो हुयो ऐं छोड़ कंदो हुयो, पर पाकिस्तान ठहण खां पोइ जेको सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा थींदा रहिया मुसलसल, हुन मां इहा आख़िरी जेको असांजो शहर आहे दरिया ते कब्ज़ो कयो आहे, उनजे लाइ अॼु सॼी सिंध रोडनि ते निकितल आहे। यकीनन सिंध वतन आहे, सिंध अमर आहे ऐं असां वटि जेको हलाली बचो चइबो आहे उहो पंहिंजी माउ जी इज़त कंदो आहे, उनजी लज रखंदो आहे ऐं उनखे हलाली फर चइबो आहे। ऐं जेको माउ जो नाफ़रमान आहे, माउ जी इज़त न रखे, माउ जी लज रखे, उहो सूअर जो पुटु आहे। सो अॼु सिंध जे पुटनि ऐं सूअर जे पुटनि जो फ़र्क़ु वाज़े आहे। सिंध जा पुट रोडनि ते आहिनि ऐं सूअर जा पुट कंध लिकायो वता। एहतिजाज खां पोइ सिंध हुकूमत कैनालनि खिलाफ़ करारदाद मंज़ूर करे उहो मञी वरितो आहे त सिंधू मथां अॼंदड़ कैनाल सिंधूअ जे साह सां हथ जुड़ान करण बराबरि आहे। तंहिं करे वफ़ाक़ खे पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करे सिंधू मथां अॼंदड़ कैनालनि वारो फ़ैसिलो फौरी तौर ते वापसि वठणु घुरिजे।
ऐं सिंध हुकूमत पारां पास कयल करारदाद उन केनालनि ख़िलाफ़ सिंध जे एहतजाजनि खां पोइ पहिरीं हुकूमती सतह ते शुरूआत आहे, जेका केनालनि जे वफ़ाक़ पारां कयल फ़ैसिले वापसि वठण ताईं जारी रहणु घुर्जे ऐं सिंध जे माण्हुनि खे मुतहद थी करे अरबें जानदारनि खे पालींदड़ उन अकेले दरिया जी बका जी हिफ़ाज़त हिकु चौकस चौकीदार थी करणु घुर्जे।